बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम महरान क्लिनिक। आऊं आहियां डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम जी शुरूआत भिटाई साईं जे अमर सेठ सां कंदासीं त अघाई सघा थिया जे वेठा वटि वेझनि। व्यूअर्स, अॼोके प्रोग्राम में असांजी जेका महिमान शख़्सियत आहे उनजो थोरो इंट्रोडक्शन तव्हां सां कराए छॾियां थो। पाण कंसल्टेंट आई सर्जन आहिनि ऐं पाकिस्तान मां हितां जॾहिं ग्रेजुएशन करे ऐं पंहिंजी पोस्ट ग्रेजुएशन जे लाइ ॿाहिरि विया ऐं हुते हाणे अमेरिका में पाण एज़ अ कंसल्टेंट सर्जन ऑप्थेल्मोलॉजी एज़ अ प्रैक्टिस कनि पिया। ऐं हिते जॾहिं पाकिस्तान में हू अचनि था त कुझु प्रोजेक्ट खणी था अचनि ऐं उहे प्रोजेक्ट कहिड़ा आहिनि, अॼु उन हवाले सां उन्हनि सां गुफ़्तगू कंदासीं। गॾोगॾु इहो बि ॾिसंदासीं त पाण आई जे हवाले सां या अखि जी जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि उन्हनि जे हवाले सां थोरो उन्हनि खां बि गुफ़्तगू कंदासीं त पाकिस्तान में ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि जेको ट्रीटमेंट पैटर्न आहे या इन बीमारियुनि जे इलाज जे हवाले सां जेको कुझु कमु ॿाहिरि थिए थो ऐं पाकिस्तान में जेको कमु थिए थो उन में केतिरो फ़र्क़ु ऐं डिफरेंस आहे। पाण हितां जॾहिं ग्रेजुएशन करे विया हलिया त कोई 20 सालनि खां उते पाण ॿाहिरि आहिनि ऐं उते प्रैक्टिस कनि पिया। जॾहिं पाकिस्तान अचनि था त उहे प्रोजेक्ट खणी था अचनि, उन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं उन्हनि सां ऐं उन्हनि खां पुछंदासीं त इहे प्रोजेक्ट जेके पाकिस्तान में शुरू करण जे लाइ जेकॾहिं पाकिस्तानी हिते इहो कमु शुरू कनि त कहिड़े तरीक़े सां करे सघनि था। साईं जन जो तारुफ़ एज़ अ कंसल्टेंट सर्जन ऑप्थेल्मोलॉजी डॉक्टर अब्दुल अहद काज़ी साहब अॼु असां सां गॾु आहिनि ऐं साणुनि गुफ़्तगू कंदासीं। साईं, थैंक यू वेरी मच एंड इट्स वेरी नाइस टू हैव यू विद अस टुडे एंड तव्हांखे असां चैनल जे प्रोग्राम में भली कार चऊं था। वालेकुम सलाम, इट्स अ प्लेजर टू बी हियर। थैंक यू वेरी मच। अच्छा, हाणे आऊं तव्हां सां जेको डिस्कस करणु चाहींदुसि उन खां पहिरीं थोरो पंहिंजे व्यूअर्स जे लाइ इहो ज़रूरु चाहींदुसि त अखियुनि जे मामले में जेके नंढियूं नंढियूं प्रॉब्लम्स आहिनि या जेके इंफ्लेमेटरी कंडीशन्स आहिनि या इन्फेक्शस कंडीशन्स आहिनि उन्हनि जे बारे में थोरो असांखे ॿुधायो त कहिड़ियूं कहिड़ियूं कंडीशन्स आहिनि जेके आमतौर ते जॾहिं पाकिस्तान में तव्हां अचो था त ॾिसो था। हा, आउं बेसिकली हिते ईंदो आहियां त मूंखे मुंहिंजे लाइ जेके कंडीशन्स मुंहिंजे लाइ स्क्रीन करे रखंदा आहिनि, छो त हिते ज़ाहिर डॉक्टर्स पिया ॾिसंदा आहिनि, उन ख़ासि कॉर्नियल प्रॉब्लम्स जेके हूंदा आहिनि, जेके कॉर्नियल ब्लाइंडनेस हूंदी आहे, हिते जेके कॉर्नियल इन्फेक्शन्स हूंदियूं आहिनि उनजे हवाले सां मुंहिंजा पेशेंट्स प्री स्क्रीन हूंदा आहिनि। इलाही अरसे खां इंतज़ारु कंदा आहिनि, ख़बर आहे त आउं ॿाहिरां खां अचां पियो त जेके इलाही ख़राबु कंडीशन्स आहिनि जिन जी ट्रीटमेंट कान हूंदी आहे, जिन जे कॉम्प्लेक्स कंडीशन उनजे लाइ उहे तयारु करे रखंदा आहिनि, उनखे आउं एड्रेस कंदो आहियां। जेके नॉर्मल कंडीशन्स आहिनि, ड्राई आहे या बेसिकली उहे जेके हिते डॉक्टर्स ट्रीट करे सघंदा कंदा आहिनि हिकिड़े लेवल ताईं, पोइ मुंहिंजे लाइ रखंदा आहिनि एंड कम एंड टॉक टू दम, सी दम ऐं उनखे पोइ पाण ॾिसंदा आहियूं। राइट जी। अच्छा, जॾहिं तव्हां उतां अचो था त तव्हां ख़ासि तौर ते जीअं तव्हां मूंखे पंहिंजे इंट्रोडक्शन में ॿुधायो त तव्हां कार्नियल ट्रांसप्लांट जे लाइ इहो सॼो मैटर खणी मटीरियल खणी तव्हां हिते अचो था। कहिड़े तरीक़े सां तव्हांखे डोनेट थिए थो ऐं कीअं तव्हां इनखे वरी ट्रांसप्लांट कयो था, उनजे प्रोसीजर्स जा जेके तरीक़ेकार आहिनि उहे कहिड़ा आहिनि? जी, उते तक़रीबन 10 साल पहिरीं ताईं ही मूं शुरू कमु कयो जाऊं उते जेका आई बैंक आहे जिते असीं कमु कंदा आहियूं, अमेरिका जेको शहर आहे ऐं जेको एलाबामा जेको स्टेट आहे उन में उन सां मुंहिंजो राब्तो रहंदो आहे। ऐं ट्रांसप्लांट्स कंदो पियो आहियां। त हिकिड़ो ॿ दफ़ो आउं पाकिस्तान में 10 साल पहिरीं हिते आयो हुउसि त मूंखे महसूसु थियो त इहो इलाही वॾो प्रॉब्लम आहे, हिते ट्रांसप्लांट्स मिलनि कोन था। वीचारा इलाही कॉर्नियल ब्लाइंडनेस आहे, अखियुनि जो जेको अॻियां जो जेको परदो आहे उहो अछो थी थो वञे, हुन में नज़र कान थी अचे ऐं इन जो वीचारा काफ़ी माज़ूरीअ तकलीफ़ आहे। त मूं पंहिंजे बैंक जेका आई बैंक आहे अमेरिका में राब्तो कयो त कैन यू डोनेट, मूंखे डोनेट करे सघो था तव्हां कॉर्निया। त अल्हम्दुलिल्लाह देयर सो काइंड, ॾाढी महांगी, माना की इंसानु जेको मरे थो उन खां उनजो मरियल इंसान जो कॉर्निया ॾींदा आहिनि। त मूंखे उन्हनि शुरू में 3 या 4 ॾिना, पोइ अॻिते हली 5 10 ॾींदा हुआ। त whenever I come, ऐं हर साल जॾहिं ईंदो आहियां ऐं तक़रीबन 5 खां 10 खनि कॉर्निया 12 कॉर्निया करे करे खणी ईंदो आहियां। ऐं उहे जेके आहिनि छो त ख़ासि तरीक़े सां ईंदा आहिनि, ख़ासि सोल्यूशन में थधे तरीक़े सां उहे हिते खणी ईंदा आहियूं
ऐं पोइ हिते जल्दी जल्दी ईंदो आहियां त 2-3 ॾींहंनि जे अंदरि असीं जेके मरीज़ जेके स्क्रीन्ड आहिनि ऐं उहे मरीज़ जेके असीं कंदा आहियूं उहे जेके ग़रीब इलाही हूंदा आहिनि, जेके इलाही ग़रीब हूंदा आहिनि, को चार्ज कोन कंदा आहियूं ऐं उनजो असीं कॉर्निया रिप्लेस कंदा आहियूं। अक्सर असांजी प्रेफरेंस इहा हूंदी आहे त जेके वीचारा ॿिन्हिनि अखियुनि खां माज़ूर आहिनि इन बीमारी जे करे उनखे करियूं त उनजो कुझु न कुझु थी पए। डॉक्टर साहब, तव्हां जीअं वरी इंट्रोडक्शन में मूंखे ॿुधायो त तव्हां काफ़ी अरसे खां ॿाहिरि इहो कमु कयो पिया, तव्हां कॾहिं पाकिस्तान ईंदा आहियो इहो सॼो प्रोजेक्ट खणी? अक्सर साल में हिकिड़ो दफ़ो ईंदो आहियां, कोशिशि करे थधिकार जे मौसम में ईंदो आहियां। राइट। हिन दफ़े मूं सोचियो त रमज़ान खां पोइ अचां, छो त रमज़ान में वरी माण्हू किरी कोन कंदा आहिनि। हिते अगरि मां अचां न रमज़ान खां पहिरीं ऐं टाइमिंग जो बि मसइलो आहे कि फेब्रुअरी में अची वञा त पोइ माण्हू रमज़ान में फुड़ा कोन विझंदा आहिनि, जो त कल्चरल का ॻाल्हि आहे, ऑल्दो तव्हां विझी सघो था पर कोन विझंदा आहिनि। त आउं कोशिशि करे साल में हिकु दफ़ो ईंदो आहियां, कोशिशि करे थधिकार जे मौसम में कंदो आहियां, वंस अ ईयर। अच्छा, मूंखे हाणे वरी तव्हां पाकिस्तान में जॾहिं अचो था ऐं पाकिस्तान मां ज़ाहिर आहे तव्हां ग्रेजुएशन करे विया आहियो, तव्हां छा था सम्झो त पाकिस्तान में ऑर्गन डोनेशन जे हवाले सां तव्हां सम्झो था त केतिरो रुझान आहे माण्हुनि में त हू पंहिंजा ऑर्गन डोनेट करे सघनि? इहो हिते अनफॉर्चुनेटली इलाही घटि रुझान आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में वधीक थियणु खपे। ईदी साहब पंहिंजे लाइ एग्ज़ाम्पल हो ख़ुदि, पर अलाह करे त हिते जेको आई थिंक हिकु अवेयरनेस थियणु खपे। मिसाल तौर पे इलाही माण्हुनि खे लॻंदो त कीअं पंहिंजो ऑर्गन ॾियां, पर छा करियां, पर तव्हां ॾिसो कंहिंजो फ़ाइदो थो थी पए। जीअं हींअर इहो किसो मूं इलाही दफ़ा हींअर माण्हुनि मूंखां पुछियो आहे, इलाही दफ़ा ईअं थींदो आहे जो हाफ़िज़ क़ुरान वीचारा हूंदा आहिनि, हींअर आई हैव 2-3 पेशेंट्स लाइक दैट। उहे हाफ़िज़ क़ुरान आहिनि, नेक माण्हू आहिनि, वीचारा अंधा आहिनि ॿिनि अखियुनि मां, पर हाणे तव्हां ॾिसो तव्हां जस्टिफाई कीअं था कयो, तव्हां माना पंहिंजे लाइ कॉर्निया तव्हांजी ट्रांसप्लांट थिए थी पर तव्हां ॿियनि खे करणु कोन था ॾियो। ठीकु आहे। ऐं तव्हां कीअं था कंदा? त माना हिकिड़ो इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे न, उहो गुनाह आहे। पोइ त हाणे तव्हां ख़ुदि त करायो पिया, हाणे तव्हांजी नज़र वापसि अची वई, तव्हांखे जॾहिं तकलीफ़ आहे त पोइ ख़बर थी पए केतिरी वॾी अलाह जी नेमत आहे। त मुंहिंजे ख़्याल में इहो रुझान थियणु खपे ऐं जेको पंहिंजो दीन जी जेका अंडरस्टैंडिंग आहे न, उहो मुंहिंजे ख़्याल में टाइम सां गॾु इवॉल्व बि थींदी आहे ऐं इहो हूंदो जो माण्हू अक्सर त उन में नरमी थींदी आहे त माण्हू करे सघनि था। आई थिंक एजुकेशन जे लाइ ज़रूरत आहे। ठीकु आहे। हा, मूंखे इहो ॿुधायो त तव्हां छा था सम्झो त जेकॾहिं ऑर्गन डोनेशन जे लाइ कंहिंखे तयारु करिजे त उनजे लाइ कहिड़ी अवेयरनेस जी ज़रूरत आहे? नंबर 1। नंबर 2, केतिरी देरि ताईं ख़ासि तौर ते कॉर्निया जो जेको डोनेशन आहे उहो ॾेई सघिजे थो? हा, कॉर्निया डोनेशन तव्हां जेको आहे जॾहिं तव्हांजो वफ़ात थिए थी त तव्हांखे 24 कलाकनि जे अंदरि जेको आहे तव्हांखे अगरि तव्हां मरो था त तव्हांखे सेंटर ते हुजो जिन में तव्हांखे कॉर्निया प्रिज़र्व करे सघे, न त पोइ ख़राबु थी वेंदा आहिनि ऑर्गन। त यू हैव टू बी, हिकिड़ो त के माण्हू वॾे सेंटर में हुजे जिते इहो फैसिलिटी थियणु खपे। ईअं न जो तव्हां 3 ॾींहंनि जो मुर्दो इंसानु आहे हुनखे तव्हां हुनजो कॉर्निया करियो, दैट्स नॉट गोइंग टू वर्क, छो त तव्हांजा सभई ऑर्गन्स जेके आहिनि न पोइ ज़िया थी वेंदा। हाणे तव्हां चाहियो पिया त जेकॾहिं कॉर्निया जी खे डोनेट करिणो आहे त इमीडिएटली आफ्टर दैट? जी बिल्कुलु, मरण खां विदिन मे बी 15 hours 10 hours इट हैज़ टू बी टेकन। ॿिया जेके ऑर्गन्स उनमें वधीक वॾो प्रॉब्लम आहे, आई में एतिरो प्रॉब्लम कोन्हे। अच्छा, मूंखे हाणे इहो ॿुधायो त जेकॾहिं कोई इहो डोनेट करणु चाहे, कॉर्निया डोनेट करणु चाहे, त असां वटि हिते पाकिस्तान में इन जा तरीक़ेकार आहिनि त उनजी इहा कॉर्निया प्रिज़र्व करे? मुंहिंजो जेको इल्मु इहो आहे त आई बैंक इलाही माण्हू ठाहिण जी कोशिशि कई, हुनजा इलाही करे रूल्स हूंदा आहिनि, पर मसइलो इहो आहे त माण्हू डायरेक्टली केरु डोनेट कंदो कोन्हे, या इहो हिकिड़ो प्रॉब्लम आहे। त हिते इहो भले बैंक बि हुजे पर केरु ॾिए त सही न। आई थिंक यू नीड टू हैव एजुकेशन ऐं प्रॉब्लम एजुकेशन जो, त इन एजुकेशन करणु खपे माण्हुनि खे त इहो रुझान वधे त इहो कमु शुरू करियूं। ऐं ईदी साहब खे इलाही रिस्पेक्ट कंदो आहे, ही स्टार्टेड दैट, ही डोनेटेड हिज ओन, सो ही वाज थिंकिंग अहेड ऑफ टाइम। अच्छा, केतिरी एज ताईं या जेको माण्हू आहे इहो कॉर्निया डोनेट करे सघे? हा, जेका असां इलाही कॉर्नियाज़ के अक्सर अमेरिका में ईअं थींदो आहे, कंहिंजो एक्सीडेंट थी पवंदो आहे, यंग हूंदा आहिनि, कॾहिं पुड़ा हूंदा आहिनि, उनजो करे छॾींदा आहिनि, या कंहिंखे कार्डियक अरेस्ट थी वियो ऐं अस्पताल में चवंदा असां कॉर्निया डोनेट कयो, लिखियलु हूंदो लाइसेंस ते, तव्हां करे सघो था, पर असां 70 उमिरि जे इंसान जी कॉर्निया इस्तेमालु कई। उहो छा आहे जो कॉर्निया कढंदा आहिनि, पोइ ॾिसंदा आहिनि हिन जी सेल्स खे ॾिसंदा आहिनि त हीअ हेल्थी आहे, हीअ कोन्हे, हिन में केतिरा एंडोथीलियल सेल्स आहिनि, हीअ केतिरा सेल्स आहिनि, अखि कीअं, उन हिसाब सां रखंदा आहिनि। ऐं के त मरीज़ ईअं आहिनि जेके नई टेक्निक्स असीं कॉर्निया में कंदा आहियूं न, जीअं असीं हीअं कयूं आहिनि,
शुरू कयूं आहिनि DMAC उन में त चवंदा आहिनि जेका इंसान जेतिरो वधीक पोड़ो आहे उन जी अखि जी जेको कॉर्निया आहे वधीक सुठी आहे उन लाइ पर जेको फुल थिकनेस कॉर्निया कंदा आहियो जेका मोर कॉम्प्लेक्स आहे उन में यंग पेशेंट्स बहितर आहिनि माना यू कैन डू इट फ्रॉम एनी एज एक्चुअली तव्हां भले सभिनि खां तव्हां अक्वायर करे सघो था ईअं कोन्हे त जेको इंसान लाइ पोड़ो आहे ज़रूरी आहे त ख़राबु हुजे तव्हां न इस्तेमालु करियो कटिबी पोइ ॾिसबो ऐं पोइ अगरि सही आहे त पोइ इस्तेमालु कबो कॉर्निया तव्हां कहिड़े मरीज़ खे जेको आहे सो ट्रांसप्लांट कयो था जिन हिते पाकिस्तान में हैदराबाद में ॿेराणी में इलाही कॉर्नियल ब्लाइंडनेस आहे माना अखि जो जेको आहे चवंदा आहिनि हिते फुलो थी पियो आहे अखि पूरी ॿाहिरां खां सफ़ेद थी वई आहे कैटरेक्ट अलावा कैटरेक्ट त अंदरि हूंदो आहे न त पूरी अखि सफ़ेद थी वई आहे या उन में किथे स्कार चई सघूं त ज़ंग लॻी वेंदो कॉर्निया खे ओड़नि क़िस्मनि जा इंसान बिकॉज़ ऑफ दैट अगरि न ॾिसी सघनि उन अखियुनि जी ऑपरेशन थींदी जेको फुलो हुते थींदो इलाही फुलो माना अल्सर त ओड़े क़िस्म जे मरीज़नि में जिन में जेको आहे न कॉर्निया ख़राबु थी थिए उन्हनि लाइ इहो प्रोसीजर डॉक्टर ahad हिकिड़ा माण्हू जेके कंजनाइटली ब्लाइंड आहिनि बिल्कुलु ठीकु आहे न उन्हनि खे जेकॾहिं ट्रांसप्लांट कजे त हू ॾिसी सघनि था कंजेनिटल ब्लाइंडनेस इलाही शयुनि जे करे थी सघे थो ऐं कॉर्निया जे करे बि थी सघे थो पोइ उन खां वधीक वजूहत ॿिया आहिनि त कॉर्नियल अगरि को ॿारु कॉर्निया मतिलबु अगरि ॿारु आहे पैदाइशी उनजो कॉर्निया ख़राबु आहे उन ॿार खे ठीकु करणु इलाही ॾुखियो आहे छो त उन रिजेक्शन जा चांसिस इलाही आहिनि पर अगरि को ॿार खे कॉर्निया अॻिते हली ख़राबु थी थिए जॾहिं ॿारु थोरो वधीक कोऑपरेटिव आहे उन्हनि में मिसाल 7 साल खां पोइ उनखे मसइलो थो थिए you can really do a lot for that child, you know. But I mean, if a child is born blind, अगर वो पैदाइशी अंधो है कॉर्निया जे करे इहो कमु थोरो ॾुखियो आहे छो त उन में पोइ रिजेक्शन जा चांसिस इलाही आहिनि पर इहे कबी आहे इट्स नॉट एन ईज़ी सर्जरी हा टू ट्राई टू सेव आइज़ लाइक दैट अच्छा तव्हां जॾहिं कंहिं मरीज़ खे जेको ॾिसी कोन थो सघे हिन सॼी दुनिया जे रोशनियुनि खे हिन सॼी दुनिया जे ख़ूबसूरती खे जेको ॾिसी नथो सघे उनखे जॾहिं तव्हां कॉर्निया ट्रांसप्लांट कयो था एंड ही स्टार्टेड मतिलबु विजुअलाइज़ करणु शुरू थो करे त उनजा एक्सप्रेशन कहिड़ा हूंदा आहिनि तव्हां वट यू पर्सनली फील एट दैट टाइम I mean, it's mashallah, it's very, very, very rewarding. हींअर जीअं कल्ह मूं ऑपरेशन कई ऐं कल्ह न टियों ॾींहुं मूं ऑपरेशन कई हिकिड़ो वीचारो हो अगरि किथां परियां खां आयो उन अखि में इंफेक्शन थी पई कॉर्निया जी जॾहिं ज़ाहिर इलाही ॾुखी सर्जरी हुई छो त उन में कॉम्प्लेक्स सर्जरी हुई तक़रीबन कलाकु सवा कलाकु लॻो मूंखे तक़रीबन पर उन में माण्हू एक्सपेक्ट कोन पिए कयो जॾहिं ॿिए सुबुह असीं आयासीं ॾिसणु त ॾिसां त इलाही मरीज़ त इलाही पर हीउ ॾिसां हीउ जेको माण्हू आहे उन सॼो मुंहुं खिले ॾंद निकितल ॾाढो ख़ुशि ऐं पियो ॾिसे पियो खिले पियो सलाम करे ऐं चई ही वॉज सो हैप्पी because you changed his world and this happens by the grace of Allah subhanahu wa ta'ala hada min fadl rabbi इन में को डाउट कोन्हे छो त अलाह जी इहा मर्ज़ी हूंदी आहे छो त आउं तव्हांखे ॿुधायां नंढी नंढी शइ जे करे बि इंसानु ख़राबु थी सघे पर इहा अलाह जी मर्ज़ी आहे आउं इहो मिसाल ॾींदो आहियां जेको आउं पंहिंजे स्टूडेंट्स खे बि ॾींदो आहियां हिते मूं असांजे ॻोठ जेको हाफ़िज़ आहे ॾाढो प्यारो दोस्त थी वियो आहे हाणे त वीचारो काशारी आहिनि त उन्हनि हाफ़िज़ क़ुरान है कंजेनिटली उनखे प्रॉब्लम है स्ट्रोमल ब्लाइंडनेस है ठीकु पर माना वॾा थींदा आहिनि उनखे कुझु नज़र में कोन ईंदो आहे मुंहिंजे फैमिली में 3-4 जेके आहिनि ॿ उन जी भेणूं आहिनि ख़ुदि जेको आहे अंधा आहिनि बायलैटरली त उनखे मूं तक़रीबन 10 साल पहिरीं उन हिकिड़ी अखि कई ऐं उनजी भेणुनि जी बि हिकिड़ी कई माशाल्लाह हाणे जेको जॾहिं हो न वीचारो कंहिं ज़माने में ही वॉज़ वेरी इनकैपेसिटेटेड हाफ़िज़ क़ुरान हो मस्जिद में नमाज़ पढ़ाईंदो पर मूं जॾहिं ऑपरेशन कई उन 3 महीननि खां पोइ चईं त साईं मूं सॼी ज़िंदगी भर क़ुरान यादि कयो आहे पर मूं ॾिसी कॾहिं कोन पढ़ियो आहे हाणे साईं आउं ॾिसी पढ़ी सघां थो चवंदा हाणे कॾहिं ज़िंदगी में मोटर साइकिल कान हलाई हाणे मोटर साइकिल हलाए सघां थो मुंहिंजी शादी कान थी मुंहिंजी शादी थी वई हाणे बच्चो बि थी वियो अथसि ऐं जेके भेणूं हुयूं उहे बि वीचारी ग़रीब हुयूं हिकिड़ी भेण तक़रीबन 40-50 साल जी शादी कान थी हुयसि उन कॉर्निया खां पोइ शादी थी वई ॿी जेका भेण हुई जेका थोरी नंढी हुई उनजी शादी हुई पर मुड़ुसु हुनखे ताना ॾींदो त तूं अंधी आहीं तूं हीअं आहीं तूं हूअं आहीं ॿार बि हुअसि पोइ उन ऑपरेशन खां पोइ उन मुड़ुसु हाणे इज़त पियो करे आई मीन इमेजिन दिस इज़ द इम्पैक्ट इन वन फैमिली सो अल्हम्दुलिल्लाह
ऐं जो द पर्सन हू हैज़ नेवर सीन इन देयर लाइफ, अगरि ज़िंदगी में कोन ॾिठो आहे न, मोबाइल थो ॾिसे, कंहिं शिकिल थो ॾिसे, रंग थो ॾिसे, उन पूरी दुनिया थी चेंज थी वञे ऐं पोइ तव्हांखे पोइ दुआ कंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह। सो इट्स डेफिनेटली हू जॾहिं सॼी दुनिया जी रोशनी खे ॾिसणु शुरू कनि था जी, जी, हा, त डेफिनेटली उन्हनि जे दिलि मां जेका दुआ निकिरे थी उहा त अर्श ताईं पहुचे थी। ऐं यकीननि तव्हां सां दिलचस्प गुफ़्तगू जो सिलसिलो हले थो पियो। इहो अमेरिका में बि थींदो आहे। मूं वटि मूंखे हिकिड़ी नंढड़ी ब्रेक लाइ चयो पियो वञे, मां हिकिड़ी नंढड़ी ब्रेक वठां थो। ब्रेक वठण खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त पाण गुफ़्तगू खे मज़ीद अॻिते वधाईंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां अॼु गुफ़्तगू कयूं पिया प्रोफेसर डॉक्टर अब्दुल अहद काज़ी साहब सां। पाण हिते आयल आहिनि अमेरिका खां ऐं प्रोजेक्ट खणी आया आहिनि। गॾोगॾु हिते उन्हनि पंहिंजे इन प्रोजेक्ट खे लॉन्च कयो आहे। काफ़ी सारा मरीज़ जेके आहिनि उन्हनि खे हुननि अखि जी जेका रोशनी आहे उहा वापसि वराए ॾिनी आहे ऐं हू उन रोशनी सां हिन सॼी काइनात जे रंगनि खे वरी खां ॾिसणु शुरू कनि पिया। ऐं यकीननि उहे जॾहिं इन काइनात जे रंगीननि खे ॾिसंदा हूंदा त साईं जिन जे लाइ उन्हनि जी दिलि मां जेका दुआ निकिरंदी उहा यकीननि अर्श ताईं पहुचंदी हूंदी। डॉक्टर जो पेशो डेफिनेटली हिकिड़ो मसीहाई पेशो आहे, पर इन सां गॾोगॾु जॾहिं तव्हां कंहिं मरीज़ खे इन क़िस्म जी रोशनी ॾियो था त यकीननि उन सां जेका दुआ उन जे दिलि मां निकिरे थी उहा उनखे बि उन अर्श ताईं पहुचाए थी। डॉक्टर साहिबु, तव्हां सां यकीननि दिलचस्प गुफ़्तगू हले थी पई ऐं मूंखे हाणे काइंडली इहो ॿुधायो त जॾहिं ऑर्गन डोनेट थी ऐं ट्रांसप्लांट थिए थो त ख़ासि तौर ते जॾहिं असां ॾिसूं था किडनी ट्रांसप्लांट आहे या लिवर ट्रांसप्लांट आहे त उनजे लाइ क्रॉस मैच ऐं अजीब क़िस्म जा टेस्ट ऐं पोइ वरी उनजो जेको डोनर आहे उनखे ॾिसणो पवंदो आहे। त इन जे लाइ को ख़ासि तरीक़ेकार आहे? जी, अखि जेका आहे न उहा बेसिकली इम्यूनोलॉजिकली काफ़ी सेफ जॻह हूंदी आहे। माना उन में जीअं के ज़माने में ॾिसंदा हुआ त ब्लड कंपैटिबिलिटी, HLA कंपैटिबिलिटी इहा ज़रूरी आहे। इन अखि में बिल्कुलु कान्हे, अलाह जो शुक्र आहे। माना कंहिंजी बि अखि कढी त अक्सर कंहिं में हणी सघो था। रिजेक्शन जे चांसिस घटि आहिनि अखि में, ऐं नंढी सर्जरी ॿियूं सर्जरियूं त वॾियूं आहिनि। तंहिंजे करे अखि जेको आहे न माना इम्यूनोलॉजिकली सेफ आहे ऐं एतिरो मसइलो कोन थो थिए अखि में। माना तव्हां कंहिंजी बि अखि ब्लैक माण्हू जी वाइट में हणी सघो था ऐं कंहिंजी कंहिं ॿिए मुल्क जी कंहिं में हणी सघो था। माना इन जो फ़र्क़ु कोन पवंदो आहे। स्टडीज़ थी चुकियूं आहिनि त माना ब्लड कंपैटिबिलिटी ज़रूरी कान्हे, HLA कंपैटिबिलिटी ज़रूरी कान्हे, त असां इहे चेक कोन कंदा आहियूं। असीं बसि इहो चेक कंदा आहियूं त अखि में इन माण्हू खे को बीमारी कान्हे, हेपेटाइटिस कान्हे या का ॿियो इन्फेक्शियस डिज़ीज़ कोन्हे त असीं ट्रांसफ़र करियूं। यानी जेकॾहिं ट्रांसप्लांट तव्हां कयो था त उन जा के इफेक्ट बि कोन्हनि, इन उनखे कोई मेडिसिन वग़ैरह जी बि ज़रूरत? हा, मेडिसिन जी त बिल्कुलु ज़रूरत आहे, ओके, पर सिस्टेमिक मेडिसिन जी ज़रूरत कान्हे। माना उनखे गोरियूं खाइण जी अक्सर ज़रूरत कान पवंदी आहे। फुड़ा आहिनि, जीअं स्टेरॉइड ड्रॉप्स हूंदा आहिनि, शुरू में एंटीबायोटिक हूंदी आहे, या मलाम हूंदो आहे जीअं कंफर्ट लाइ, उहे माण्हू इस्तेमालु कंदो आहे। पर जीअं ॿिया ट्रांसप्लांट्स आहिनि जेके कॉम्प्लेक्स हूंदा आहिनि, उनमें तव्हां गोरियूं इलाही खाईंदा हैवी। कोर्नियल ट्रांसप्लांट ईअं कोन्हे, अक्सर यू ओनली नीड फुड़ा, तव्हांखे सिर्फ़ु फुड़नि जी ज़रूरत पवंदी आहे। सिर्फ़ु फुड़ा तव्हां विझो था, बाक़ी कंहिं बि क़िस्म जे इम्यूनोसप्रेसेंट मेडिसिन्स जी? न, उहे ई आहे द स्टेरॉइड्स बाय टॉपिकल। उहे स्टेरॉइड्स इम्यूनोसप्रेसेंट्स आहिनि, उहे बिल्कुलु तव्हांखे ज़रूरत, पर जस्ट टॉपिकल इज़ इनफ। छो त अखि में उहे वधीक कमु कंदा बनिस्बत तव्हां सिस्टेमिकली खणियो अखि ते पहुचण लाइ, तंहिंजे करे इट्स ऑल टॉपिकल। अच्छा, जॾहिं तव्हां इहो कॉर्नियल ट्रांसप्लांट कयो था त पोइ केतिरी आहे उनजी लाइफ त हू मुसलसिल उन अखि खे इस्तेमालु करे सघे थो? हर माण्हू जो जेको थोरो मुख़्तलिफ़ हूंदो आहे। अगरि कोर्नियल ट्रांसप्लांट सही तरीक़े थियल हुजे, कॾहिं कॾहिं लाइफ लॉन्ग बि हलंदो आहे। पर तव्हां ॾिसो एवरेज तव्हां 7-8 साल जेको आहे काफ़ी सुठो हलंदो आहे। पर कॾहिं कॾहिं जल्दी रिजेक्शन बि थी वेंदी आहे। मिसाल के तौर पेशेंट स्टेरॉइड्स न इस्तेमालु करे अखि खे मेटे, या कॾहिं कॾहिं बिल्कुलु रिजेक्शन बि थींदी आहे। इट्स नॉट लाइक अनहर्ड ऑफ, बिल्कुलु थींदो आहे। ऐं पोइ कॾहिं कॾहिं पोइ तव्हांखे रिपीट करिणो पवंदो आहे। मतिलबु जेकॾहिं रिजेक्शन थिए थी त उहो तव्हां रिपीट जो चांस आहे त तव्हां वरी रिपीट करे उनखे वरी कॉर्नियल ट्रांसप्लांट? बिल्कुलु ईअं आहिनि जेके के मरीज़ आहिनि जेके 3 साल 4 साल सुठा था हलनि, पोइ वरी कंहिं न कंहिं वजह रिजेक्ट थियनि था। ईअं त समटाइम्स यू डू 3 टाइम्स एंड 3 टाइम्स खां पोइ ठीकु थी वेंदो। कॾहिं कॾहिं 4th टाइम बि करिणो पवंदो आहे, पर इहो रेयर आहे। हा,
अच्छा डॉक्टर अहद काइंडली पाण गुफ्तगू जे सिलसिले खे त वधायूं पिया था अॻिते, पर मां इहो ज़रूरु चाहींदुसि त कॉर्निया डोनेट करण जे लाइ तव्हां जेकॾहिं को मैसेज, को अहिड़ो भरपूर क़िस्म जो मैसेज असांजे व्यूअर्स खे ॾियो जंहिंसां हू इहो सम्झनि त भई जेकॾहिं हू पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजी इन्हनि रोशनियुनि खे ॾिसण खां पोइ जेकॾहिं हू पंहिंजी कॉर्निया खे डोनेट करे वञनि ऐं उन्हनि जी अख सां कोई ॿियो उन्हनि रोशनियुनि खे ॾिसे त उन सां केतिरो फ़ाइदो ऐं केतिरो दुआउनि जो असरु आहे। बसि दुआ आहे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, माना मतिलबु आहे जेको पाण अलाह जी अमानत अलाह वटि वेंदासीं, माना अलाह ई पाण खे ॾेई वियो आहे, अलाह जी अमानत आहे। त आउं चवंदो आहियां त इहो अलाह केतिरी वॾी नेमत आहे, तव्हां कंहिंखे क़ुर ॾिसे, कंहिंजे ॿारनि खे ॾिसे, ज़िंदगी में वीचारो कुझु करे वठे, केतिरी वॾी नेमत आहे। मुंहिंजी वालदा बि चई वई मूंखे कंहिं ज़माने में त मुंहिंजी अखियूं डोनेट कजांइ ऐं हीअं कजांइ, उन में चई त काफ़ी बीमार उन अरसो थी वियो आहे। पर आई थिंक इहो वॾी हिकिड़ी तव्हां ॾिसो इंसानियत लाइ तोहफ़ो आहे, तव्हां कंहिंखे ख़ुदि तव्हां मरो पिया पर तव्हां कंहिं लाइ कुझु छॾे पिया वञो सॼी ज़िंदगी लाइ, की वॾी ॻाल्हि आहे साईं, इलाही वॾी ॻाल्हि आहे। यानी जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ जो ख़ात्मो करे ऐं उन ख़ात्मे खां पोइ बि कंहिंखे पंहिंजी आई अखि डोनेट करे ॾेई था वञो ऐं उन अख सां हू उन्हनि रोशनियुनि खे ॾिसे थो त ईअं सम्झो त तव्हांजी ज़िंदगी आहे जेका हिन काइनात में हले थी। ऐं तव्हां ॾिसंदा हूंदा हिते पाकिस्तान में एतिरा माण्हू आया मूंसां मिलण, वीचारा मुस्तहिक, ॾिसो तव्हां केतिरा माण्हू आहिनि जेके इनखे मुफ़ीद थी सघंदा, तव्हांजा माइट बि हूंदा, केरु हूंदा, अगरि तव्हां कंहिं लाइ करे वञो केतिरी वॾी ॻाल्हि आहे। माना उहे बि ॾिसनि पिया न तव्हांखे त केरु अचे, त बिल्कुलु इहा ॾाढी सुठी सोच आहे ऐं ईअं ई करणु खपे। ऐं इनशा अल्लाह मुंहिंजो त होप इहो आहे त अलाह कंदो त जल्दी जीअं श्रीलंका मां अचनि थियूं, जीअं अमेरिका मां थियूं अचनि, त इनशा अल्लाह तव्हां भले पाकिस्तान मां बि अचनि पंहिंजूं, छो न। एज़ अ मुस्लिम असांखे इहो जेकॾहिं डोनेट करे ऐं कंहिंजे ॿिए भलाई जे लाइ इहो तोहफ़ो ॾेई छॾणु खपे त मुंहिंजो ख़्यालु आहे इन खां वॾी दुआ त ॿी थी बि न। बिल्कुलु साईं, बिल्कुलु साईं, बिल्कुलु। अगरि पाण इस्तेमालु करे सघूं था पाण ॾियण बि खपे न। मूंखे लॻे ईअं थो डॉक्टर साहिबु, जॾहिं असां प्रैक्टिस कंदा हुआसीं या जॾहिं असां स्टूडेंट हूंदा हुआसीं तॾहिं असांखे ब्लड जे लाइ ॾाढी कोशिशि करणी पवंदी हुई, ब्लड जी डोनेशन जे लाइ। त असांखे ॾाढो मुश्किल हूंदी हुई उन्हनि खे कन्विंस करण जे लाइ उन्हनि खे त भई तव्हां पंहिंजो खून जो अतियो ॾियो ऐं खून जे अतिये ॾियण सां तव्हांजी सिहत ते कोई बि असरु कोन थो करे, तव्हांजे खून जे अतिये सां कंहिंजी जान या कंहिंजी ज़िंदगी बची सघे थी। ऐं हाणे असीं ॾिसूं था त इलाही इहो रुझान वधी वियो आहे, माण्हू डोनेट कनि था, ट्रांसफ्यूज़ जेको थिए थो वरी ॿियनि माण्हुनि खे इहो ब्लड। त आउं सम्झां थो त ऑर्गन डोनेशन जे लाइ बि जेकॾहिं का एजुकेशन असां करे सघियासीं बहितर तरीक़े सां त इहो बिल्कुलु साईं। आई थिंक दैट हाणे त मुंहिंजे ख़्याल में आलमनि खे बि इन ॻाल्हि खे अॻिते अची खणी अचणु खपे ऐं इहो बिल्कुलु रुझान थियणु खपे ऐं इहो खोलणु खपे दरवाज़ो, इलाही नेकी जी ॻाल्हि आहे। बिल्कुलु तव्हां मूंखे तव्हांखे इहो सुवालु ख़बर न आहे इहो करणु खपे या न खपे, मज़हबी तौर ते जेकॾहिं असां इहो कयूं था त किथे को प्रॉब्लम आहे, किथे को फतवा आहे का इन क़िस्म जी? मूंखे ख़बर आहे सऊदी अरब में इस्तेमालु कंदा आहिनि, सऊदी अरब में बि इहो आहिनि। ऐं त मूंखे के माण्हू इहो जेको आहे न के माण्हू आहिनि ॾे हिकिड़ी हदीस खे खणी पोइ इन ते मना कंदा आहिनि। पर मूंखे इहो ख़बर आहे त छो त असां अमेरिका में रहंदो आहे, असांजा इमाम जदीद आहिनि, इन ते बिल्कुलु चवंदा आहिनि त तव्हां करे सघो था। माना हाणे इस्लाम बि जेको आहे न तव्हां हिकिड़े दॿे में ॾिसंदा त उहो ई दॿे में रहंदो, पर अगरि तव्हां कंहिंखे फ़ाइदो पहुचाए इस्लाम में, कॉन्सेप्ट इहे त कंहिंखे फ़ाइदो इस्लाम इंसानियत लाइ। आउं बि अल्हम्दुलिल्लाह नमाज़ पढ़ंदो आहियां, अलाह जो सोचींदो आहियां, पर चवंदा अगरि पाण हिते ॾिसो केतिरी न तव्हां हिकिड़ी कॉमन सेंस जी ॻाल्हि, निफ़ाक़ कोन्हे त तव्हां कंहिंजी कोन्हे इस्तेमालु करे सघो था पर तव्हां ॾियणु कोन था चाहियो। दैट्स जस्ट टू डिफरेंट थिंग्स, दे डोंट मेक सेंस। माना तव्हां फ़ाइदो वठणु चाहियो था पर कंहिंखे फ़ाइदो न ॾियणु था चाहियो, इहा त ॻाल्हि सही कान्हे। माना कंहिंजो रतु इस्तेमालु करणु चाहियो था पर ख़ुदि रतु कोन था ॾियो, इहा त टोटल मूंखे लॻे थो इट डज़ंट मेक एनी सेंस। ठीकु आहे। अच्छा डॉक्टर आहद, मूंखे इहो ॿुधायो त काइंडली जॾहिं तव्हां इहा खणी था अचो, कॉर्निया खणी था अचो ऐं जेका डोनेट कनि था माण्हू तव्हांखे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां, त केतिरो डोनेशन तव्हांखे मिली थो वञे जेको तव्हां पाकिस्तान में खणी था अचो? मूंखे आउं उनखे चवंदो आहियां पहिरीं खां ई, मुंहिंजो इरादो हो हिते 3-4 हफ़्तनि खां बचां ॾिसो आउं हिन रे ते वेंदुसि त तव्हां कोशिशि करे मुंहिंजे लाइ सेव करियो, छो त हुते बि इस्तेमालु थींदा पिया आहिनि ऑपरेशन में। जेको एक्स्ट्रा टिश्यू हूंदो आहे न, जेको मिसाल तौर पे हींअर कोन थो इस्तेमालु थिए, उहो मुंहिंजे लाइ अलॻि सां रखंदा आहिनि। त मूंखे तक़रीबन
एवरेज मूंखे 8-10 कॉर्नियास ॾींदा आहिनि। लास्ट टाइम मूंखे हिकिड़ी ॾिनी हुअनि त पोइ वरी मूं श्रीलंका मां ख़ुदि वञी असां वरिती, छो त एतिरा माण्हू वीचारा ईंदा आहिनि ग़रीब, चवंदा आहिनि डॉक्टर साहिबु अची वियो करायूं, त मूं ख़ुदि जेको पोइ परचेस कयूं श्रीलंका मां टू मेक इनफ सो दैट आई कैन डू सर्जरी फॉर द रेस्ट ऑफ द पीपल। अच्छा, जॾहिं तव्हां इहे कॉर्निया खणी अचो था ऐं इन्हनि पेशेंट्स ते जॾहिं तव्हां इन्हनि खे ट्रांसप्लांट कयो था त केतिरा पेशेंट आहिनि जेके स्टैंड बाय में आहिनि तव्हां वटि, जिन जी तव्हां वटि लिस्ट आहे? हा, असांजो तक़रीबन हींअर मूंखे ख़बर 20-25 आहिनि, ऐं हींअर जेके लास्ट टाइम असांजा जमा थी विया हुआ उन मां असां इलाही खया, ऐं नवां पेशेंट्स बि असीं ऐड करियूं पिया। त माना जेके वीचारा अचनि था उनखे असीं स्टैंड बाय ते रखूं था। हींअर जीअं असांजो हींअर लिस्ट हुई 10 पेशेंट हुआ, 9 पेशेंट वञी असां कयो, पोइ ख़बर पई त 2 अची कोन सघिया या 2 के रीज़न्स कोन आहे, त पोइ असां जेके पुराणे लिस्ट ते जेको उन पुठियां जेको नंबर हो उनखे असीं वरी असां कयो, त माना सो ईअं असांजी बिल्कुलु लिस्ट हलंदी लिस्ट आहे। तव्हांजी मतिलबु जेके लिस्ट आहे उहा कंटिन्यूअसली हले थी पई? बिल्कुलु बिल्कुलु। ऐं जिन खे तव्हां ट्रांसप्लांट हा, कयो ऐं असां पहिरीं प्रेफरेंस जेके पहिरीं ईंदा आहिनि उनखे ॾींदा आहियूं, ऐं उहो माना ईअं कोन्हे त केरु तव्हांखे टिपी सघे थो लाइन। असांजी प्रेफरेंस इहा हूंदी आहे जॾहिं आउं ईंदो आहियां त जेके वीचारा इलाही ग़रीब ऐं मुस्तहिक आहिनि, भले हिंदू हुजनि, भले सुन्नी हुजनि, भले छा बि हुजनि, ऐं शिया हुजनि, सुन्नी हुजनि, सभु ज़ाहिर इंसान आहिनि, त असां बिल्कुलु सभिनी कंदा आहियूं। वी लुक एट को क्लास व्लास कोन ॾिसंदा आहियूं, जेको पहिरीं ईंदो उनखे मिलंदो इंशाअल्लाह। अच्छा, हाणे सवाल वरी इहो थो पैदा थिए त कहिड़ा जेके माण्हू आहिनि जिन खे तव्हां ट्रांसप्लांट कयो था ऐं क्राइटेरिया कहिड़ो आहे, इन हवाले सां बि असांखे तव्हांखे ॿुधाइणो पवंदो त कहिड़नि माण्हुनि खे तव्हां इहो ट्रांसप्लांट कयो था ऐं क्राइटेरिया उन्हनि जी कहिड़ी हुजे थी। पर नंढड़ी हिकिड़ी ब्रेक वठण खां पोइ व्यूअर्स प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में साईं खां पोइ ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर अब्दुल अहद काज़ी साहब। काज़ी साहब, काइंडली मूंखे इहो ॿुधायो त जिन खे तव्हां ट्रांसप्लांट कयो था उनजी क्राइटेरिया कहिड़ी हुजे थी? हा, उहे क्राइटेरिया असांजो जेको बेसिकली हिकिड़ी त कॉर्नियल ओपेसिटी, माना हिकिड़ो त पूरो पर्दो ख़राबु हुजे, उहो त अंडरस्टूड ॻाल्हि आहे, पर असां प्रायोरिटी जेका मरीज़ इहा कंदा आहियूं जेके ज़ाहिर इलाही नंढा ॿार जेके आहिनि उहे कॉम्प्लेक्स हूंदा आहिनि, उनखे त असीं जनरल एनेस्थीसिया थ्रू कंदा आहियूं, पर जेके थोरा वधीक वॾा हूंदा आहिनि उनखे असीं लोकल एनेस्थीसिया रेट्रो बल्बार में कंदा आहियूं। ऐं असांजी प्रेफरेंस इहा हूंदी त जेके माण्हू ॿिन्हिनि अखियुनि खां नाबीना आहिनि कॉर्नियल ओपेसिटी जे करे, या हिकिड़ी अखि पहिरीं ज़िया थी चुकी अथनि ऐं हिकिड़ी अखि मां ॾिसनि कोन था, उनखे असीं प्रेफर कंदा आहियूं 100%। माना जेके माण्हुनि खे सिर्फ़ु उहे आहिनि असांजे नंबर 1 चॉइस, असीं उनखे ॻोल्हींदा आहियूं ऐं मोस्टली असीं उहे ई मरीज़ कंदा आहियूं जिन हिकु अखि ज़िया थी चुकी आहे, ॿी अखि में आहे कॉर्नियल ओपेसिटी, दोज़ आर द पीपल वी प्रेफर। न त ॿिया जेके हूंदा आहिनि जिन में मिसाल तौर हिकिड़ी अखि ख़राबु आहे त असीं उनखे रखंदा आहियूं थोरे पुठियां खां, माना अगरि हू स्लॉट फिल कोन थो थिए त पोइ असीं उनखे रखंदा आहियूं जंहिंजी हिकिड़ी अखि ख़राबु आहे, ॿी अखि सही पई ॾिसे, त इहो असांजी क्राइटेरियन आहे। अच्छा, हिन सर्जरी में तव्हांखे केतिरो टाइम लॻे थो ऐं इन सर्जरी जे दौरान कहिड़ा कहिड़ा कॉम्प्लिकेशन्स आहिनि जेके थी सघनि पिया? बिल्कुलु ॾाढी ॾुखी सर्जरी इन लिहाज़ खां आहे जो जॾहिं माण्हू पूरी कॉर्निया खे कढंदो आहे, पुराणी कॉर्निया खे, त पूरी अखि खुलियल हूंदी आहे, त पोइ उन में चांसिस आहिनि त एक्सपल्सिव बि थी वञे, चांसिस आहिनि त ब्लीडिंग थी वञे, त ॾुखी सर्जरी आहे, उनखे इलाही केयरफुली करिणो पवंदो आहे। तव्हां कॉम्प्लिकेशन जे हवाले पिया पुछो, त ॿियो ज़ाहिर आहे इन्फेक्शन थी सघे थो, अखि ज़िया थी सघे थी, त इहो ॾाढी ॾुखी सर्जरी हर माण्हू कंदो कोन्हे। हिते पाकिस्तान में थींदी आहे पर घटि थींदी आहे, इलाही घटि थींदी आहे, नॉट एज़ ऑफन, छो त टिश्यू कोन हूंदो आहे ऐं इलाही केयरफुली करणी थी पए। कॉर्नियल ट्रांसप्लांट सर्जन्स पाकिस्तान में तव्हां असांखे ॿुधाए सघंदव त केतिरा आहिनि या हर सर्जन? मैं आउं तव्हांखे जीअं कराची आहे, पूरे कराची में हूंदा त तक़रीबन 7-8 वधि में वधि या 5-6, ऐं उन मां सुठा जेके तव्हां ॻणींदा त 2 टे हूंदा। ऐं हैदराबाद में बि हिते बि डॉक्टर आहिनि जेके कंदा आहिनि, पर उहे एतिरा घटि कंदा कोन आहिनि, इलाही घटि कंदा आहिनि।
If you ask me, we do a very high volume. जैसे हिते ईंदा आहियूं त काफ़ी इलाही खणी ईंदा आहिनि, हिकिड़े टाइम ते थी पवंदा आहिनि. हूअं SIVOS में बि थींदा आहिनि, कॾहिं कॾहिं ॿियनि जाइनि ते बि थींदा आहिनि, पर इट्स नॉट वेरी कॉमन. डॉक्टर आहत, तव्हां इहो जेको प्रोजेक्ट खणी हिते अचो था, कॉर्निया खणी अचो था, जेके ट्रांसप्लांट कयो था, त हिते कॾहिं तव्हां इहा बैंक इस्टेब्लिश करण जी कोशिशि कई आहे या कंहिंखे तयारु करण जी कोशिशि कई आहे त इहा बैंक हिते तयारु करे रखिजे, जेकॾहिं कोई डोनेट करणु चाहे, कॉर्निया डोनेट करणु चाहे त उहा कॉर्निया उन्हनि खां वठी ऐं हिते प्रिज़र्व करे रखिजे? माशा इज़ अ गुड क्वेश्चन. हिते आउं रहंदो कोन आहियां, ऐं हिते थोरे अरसे लाइ आहियां. भई त माइटनि लाइ ईंदोसि, हाणे मुंहिंजा जेके आहिनि वफ़ात पाए चुका आहिनि, त थोरे अरसे लाइ हूंदो. त इहो अहिड़ो वॾो प्रोजेक्ट आहे, इन में इलाही एस्पेक्ट्स आहिनि. इनखे मूं पर्सनली कोन ॾिठो, पर आई थिंक इहो बिल्कुलु सुठो सुवालु आहे. इहो कुझु करणु खपे. इन में दीनी पहलू खां एजुकेशन ऐं बैंक बि, बैंक त ठही वेंदी, एजुकेशन इलाही ज़रूरी आहे. न, पर मूंखे इन जे लाइ कहिड़ा यानी इक्विपमेंट्स या कुझु जेके ज़रूरत आहिनि जिन सां इहा इस्टेब्लिश करे सघिजे थी बैंक? इहो को एतिरो ॾुखियो कमु कोन्हे, एतिरो मुश्किल कमु कोन्हे. उन में जीअं आई थिंक को बि सेंटर उन में मिसाल तौरु मेनली जेका हूंदी आहे, ॾिसो टिशू में कोई इन्फेक्शन कान्हे, टिशू साफ़ आहे, साफ़ तरीक़े सां थिए थो, त इहो ॾुखियो कमु कोन्हे. जीअं माण्हू ऑर्गन कढंदा पिया आहिनि, जीअं त किडनी जा बि थींदा आहिनि, कढंदा आहिनि, किडनी हार्वेस्ट कंदा आहिनि, त इट्स नॉट वेरी डिफिकल्ट एक्चुअली. सो आई थिंक बिल्कुलु थी सघे थो. इन में इलाही कॉम्प्लेक्स इक्विपमेंट जी बि ज़रूरत कान्हे. हिते पाण इक्विपमेंट बि आहे. मोर देन वधीक वॾी ॻाल्हि जो कॉम्प्लेक्स जेके ॻाल्हि आहे उहा आहे त माण्हुनि खे राज़ी करणु त पंहिंजो टिशू डोनेट कनि. इहो आहे वॾो ॾुखियो कमु. हा, उन लाइ टीम वर्क जी ज़रूरत आहे. माना माण्हू ठाहे त छॾींदो, पर इहो एजुकेशन हींअर ज़रूरी आहे. सपोज़ कयो डॉक्टर आहत कोई पंहिंजो टिशू डोनेट करे थो, उन टिशू जे डोनेशन खे केतिरे हद ताईं उनखे प्रिज़र्व करे रखे सघिजे थो, या उहो जीअं डोनेट थिए उन खां पोइ ट्रांसप्लांट करणु उन जे लाइ? 14 ॾींहंनि ताईं टिशू सही थो रहे. हा, 14 ॾींहंनि ताईं तव्हां ॾिसो त 2 हफ़्तनि ताईं तव्हांजो टिशू सही थो रहे. उन खां पोइ अगरि तव्हां रखंदा त पोइ थी सघे थो त जेका आहिस्ता आहिस्ता वायबिलिटी जेके सेल्स जी आहे, जेके कमु ईंदा ट्रांसप्लांट में, उहे आहिस्ता आहिस्ता ख़राबु थी वेंदा. तंहिंजे करे तव्हां कोशिशि करे 14 डेज़ ताईं इस्तेमालु करे सघो था. ऐं अमेरिका मां ईंदो आहियां त जेको टिशू आहे उनखे असीं बर्फ़ में रखी ईंदा आहियूं, हिकिड़ी वॾी कंटेनर में. ऐं उहा बर्फ़ सुठी हूंदी आहे, माना इंसुलेटेड बॉक्स हूंदी आहे फोम जी, हुन में लकी पवंदी ऐं टिशू उन अंदरि हूंदो आहे नंढियुनि बोतलनि में. त उहो जेसि ताईं बर्फ़ थधी रहंदी, पर हुनखे फ्रीज़ कोन खबर, माना बर्फ़ एज़ अ रेफ्रिजरेट कंदो आहे माण्हू. यू डोंट फ्रीज़ इट. उहो माण्हू खणी ईंदो आहे. केतिरे टेम्परेचर ताईं उनखे रखी सघो था टिशू खे तव्हां? हा, तव्हां सोचो तव्हां जेको आहे 10 डिग्रीज़ टू 15 डिग्रीज़ ताईं तव्हां बिल्कुलु रखी सघो था. ठीकु, इहो फ्रीज़ न थियणु. ठीकु आहे. तव्हां डॉक्टर आहत जॾहिं अचो था हिते पाकिस्तान अचो था ऐं इहो प्रोजेक्ट खणी अचो था ऐं ट्रांसप्लांट तव्हां जॾहिं कयो था, त केतिरे अरसे खां पोइ तव्हां हिते अचो था? ऐं ईंदो त पियो आहियां हैदराबाद, कॾहिं कॾहिं माइटनि जे करे, कॾहिं ईअं, पर साल खां पोइ ईंदो आहियां. ऐं आउं साल खां ॿुधाईंदो आहियां त अचां पियो, त डॉक्टर जेके मूंसां गॾु कमु कंदा आहिनि, प्रोफेसर्स आहिनि, ॿियनि जाइनि ते रजिस्ट्रार्स बि आहिनि, उनखे ख़बर त ईंदो आहियां, त उहे ख़बर मरीज़नि खे बि ख़बर अची वेंदा आहिनि. पोइ असीं उन मरीज़नि खे ॾिसंदा आहियूं जिन खे ज़रूरत आहे. त आउं OPD कंदो आहियां. इन जे हवाले सां ॿियूं बि ॾुखियूं केसिस हूंदियूं आहिनि, कारो पाणी हूंदो आहे या की ॿियूं कंसल्ट्स हूंदियूं कंदो आहियां, ऐं उन्हनि जी बि ऑपरेशन कंदो आहियां. त पोइ साल टू साल ईंदो आहियां. अच्छा, ग्लाइकोमा या डायबिटीज़ जे करे जेकॾहिं अखि ते को असरु पवे थो त उनजी बि कॉर्निया डैमेज थिए थी? हा, अगरि डायबिटीज़ जे करे कॉर्निया ईअं अगरि मिसाल को स्क्रैच अची थो वञे, को प्रॉब्लम थो थिए, त हीलिंग अची थी वञे थी. ॿियो तव्हां पुछो ग्लूकोमा जे करे कॉर्निया, अगरि इलाही तव्हांजो प्रेशर वधियल आहे त कॉर्निया बिल्कुलु मुतासिर थी सघे थी. त जिन जे मरीज़ जी कॉर्निया इलाही ख़राबु आहे, प्रेशर हाई आहे, त असीं कोशिशि करे कारे पाणी खे ट्रीट कंदा आहियूं पहिरीं. ऐं अगरि उहो ट्रीट न थी सघे त कॾहिं कॾहिं अखि जे अंदरि आलो विझंदा आहियूं, जीअं आउं कंदो आहियां अहमद ग्लूकोमा वाल्व, ऐं पोइ असीं कॉर्नियल ट्रांसप्लांट कंदा आहियूं. तव्हां हिते हेसि ताईं डॉक्टर आहत केतिरा ट्रांसप्लांट कया आहिनि पाकिस्तान में? पाकिस्तान में आउं एतिरे अरसे खां पियो अचां न, आई थिंक मूं ख़ुदि पाकिस्तान में 80 या 90 के
कॉर्निया कई हूंदा पाकिस्तान में। ठीक। हाँ, तव्हांजो रिजेक्शन रेट केतिरो रहियो आहे? अल्हम्दुलिल्लाह असांजो रिजेक्शन इलाही घटि आहे, छो त जेको फॉलोअप आहे टिश्यू आहे उहो इलाही सुठो आहे। मुंहिंजो जेको फॉलोअप कंदो आहे डॉक्टर, हिते असांजा डॉक्टर आहिनि जेको असां गॾु कंदा, प्रोफेसर आहिनि इसरा यूनिवर्सिटी में, छो त आउं बि इसरा यूनिवर्सिटी तालुक़ु रखंदो आहियां। ऐं उहे प्रोफेसर आहिनि, डॉक्टर जमील अहमद जेको हूंदा आहिनि, उहे छो त आउं गॾु कंदो आहियां सीनियर माण्हू सां गॾु, माना आई डू द मेन पार्ट एंड ही ऑल्सो डस अ पार्ट ऑफ द सर्जरी, त उन्हनि खे पेशेंट्स खे फॉलोअप उते थींदो आहे। हा, त माशाल्लाह आई एम रियली प्लीज़ विद दैट। अगरि के कॉर्निया के ॿिए हंधि वञे ऐं कंहिंखे ख़बर न हुजे न, इन जा रिजेक्शन चांसिस इलाही हाई हूंदा आहिनि। ऐं मूंसां डॉक्टर्स टच में रहंदा आहिनि, त डॉक्टर साहिबु हीअ पियो थिए, हीअ पियो थिए, हीअ पियो थिए, असीं छा कयूं? त व्हाट्सएप ते असीं मशवरो कंदा आहियूं हिक ॿिए सां, त तव्हां हिनखे हीअ थोरो वधीक करियो, तव्हां हीअं करियो, या हाणे टांके में हीअ आहे त हिनखे हीअं करियो। सो इहो थोरो मैनेजमेंट हूंदो आहे, त इन करे आई लाइक टू डू इट एट अ टर्शरी सेंटर। अगरि मूंसां गॾु को एक्सपीरियंस सर्जन हुजे त आउं वञा त उनखे मैनेज करे सघनि। पोस्ट ऑपरेटिव केयर में छा करिणो हूंदो आहे? हाँ, पोस्ट ऑपरेटिव केयर जेको आहिनि, छो त टांका हूंदा आहिनि, त टांकनि ईअं जे कढ़नि न, त असीं शुरू में एंटीबायोटिक ॾींदा आहियूं हफ़्ते लाइ, 2 हफ़्तनि लाइ। उन खां पोइ स्टेरॉइड्स शुरू में असीं इलाही ॾींदा आहियूं, हर 2 कलाकनि खां पोइ प्रेडनिज़ोन जा ड्रॉप्स हूंदा आहिनि इस्तेमालु कनि, पोइ आहिस्ता आहिस्ता उहो घटिजंदा वेंदा आहिनि, घटिजंदा वेंदा आहिनि। एंटीबायोटिक 2 हफ़्तनि खां पोइ ज़रूरत कान हूंदी आहे। ऐं असीं ऑइंटमेंट ॾींदा आहियूं, जीअं पॉलीफैक्स हुजे, ऑफ्थैल्मिक ऑइंटमेंट, तीअं अखि खे शुरू में तकलीफ़ न थिए, छो त असीं भाई हीलिंग को एपिथेलियम जी सही थी वञे। उन खे बि तव्हां 2-3 हफ़्ता इस्तेमालु कंदा आहियो, पोइ ॾिसंदा आहियो मरीज़ छा पियो करे, प्रेशर चेक कंदा आहियो, ॾिसंदा आहियो टांका अगरि लूज़ था थी वञनि, उन्हनि खे मैनेज कबो आहे। ऐं तक़रीबन 1-1.5 साल खां पोइ अगरि पेशेंट सभु कुझु सेट आहे त असीं टांका कढी बि छॾींदा आहियूं। तव्हां एज़ अ कंसल्टेंट सर्जन तव्हां हिते कोई पंहिंजा स्टूडेंट्स प्रिपेयर कया आहिनि जेके कॉर्नियल ट्रांसप्लांट कनि? मूं वटि हींअर हर दफ़े आउं ईंदो आहियां त इलाही डॉक्टर अची ऑब्ज़र्व कंदा आहिनि ऐं उहे ॾिसंदा आहिनि। कॉर्नियल ट्रांसप्लांट सर्जरी छो त इलाही रेयर आहे, त सीनियर कंसल्टेंसी कंदा आहिनि ऐं उन्हनि खे बि उहे बि मूंसां गॾु कमु कंदा आहिनि। सो वी टीच दम ऐं पोइ पंहिंजे ॿिए डॉक्टरनि खे पीजीस खे सेखारींदा आहिनि। हिन दफ़े इहो एक्सपीरियंस बि थियो। ऐं ॿियूं प्रोसीजर्स आउं कंदो आहियां, जीअं मूं कयो SIVOS में या उते कयो या इसरा में कयो। ॿिया प्रोसीजर्स जेके थोरा वधीक आसान हूंदा आहिनि उनखे बि सेखारण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं इनकरेज कंदा आहियूं। पर हिते ज़ाहिर उहे जेके डॉक्टर्स आहिनि उहे सीनियर आहिनि, जेके भाईंदनि ते सिखनि ऐं पोइ पंहिंजे शागिर्दनि खे अॻिते हली इंशाअल्लाह सेखारीनि। तव्हां हिते ॿिया कहिड़ा प्रोसीजर्स जेके आहिनि तव्हां हिते कयो था? हिते जेके कॉम्प्लेक्स ग्लूकोमा पेशेंट्स आहिनि उन्हनि ते बि असीं प्रोसीजर कंदा आहियूं ऐं उहे बि नया प्रोसीजर जेके हिते कोन्ह थींदा आहिनि, घटि थींदा आहिनि या थींदा ई कोन आहिनि। जीअं हींअर मूं कया, जीअं अहमद ग्लूकोमा वाल्व आहे, उहा आउं इलाही अरसे खां पियो करे पाकिस्तान में, इनफैक्ट 20-30 सालनि खां पियो करियां। पर आउं जॾहिं कैंप्स ते ईंदो आहियां त आउं पंहिंजो आलो खणी ईंदो आहियां। उहे बि महांगा आहिनि ऐं हिते डोनेशन लाइ बि मूं डिस्ट्रीब्यूट कया आहिनि, त तव्हांखे आउं कंपनी मां खणी आहियां, तव्हां भले इस्तेमालु करियो। त उहो प्रोसीजर कंदो आहियां। पोइ नया ग्लूकोमा जा प्रोसीजर्स आहिनि, जीअं माइक्रो इन्वेसिव ग्लूकोमा सर्जरी आहे, उन में स्टेंट्स अखि जे अंदरि विझिबियूं आहिनि ऐं उहे बि मूं हिन दफ़े गोनियोटमी, कैनेलोप्लास्टी, उहे बि अलाह जे मर्ज़ी सां ऐं बिकॉज़ ऑफ द सपोर्ट ऑफ SIVOS मूं कया हुआ डॉक्टर टालपुर ऐं उनजे जेके स्टूडेंट्स ऐं PGs ऐं प्रोफेसर सां गॾु। डॉक्टर अहद, असांजी तव्हांखे दुआ आहे त तव्हांखे अलाह साईं वॾी ज़िंदगी अता करे ऐं तव्हां इहे जेके इंसानियत जी ख़िदमत आहे उहा जेका तव्हां कंदा रहो पिया उहा तव्हां कंदा रहो। कोई मैसेज जेको तव्हां असांजे व्यूअर्स खे ॾियणु चाहियो? बसि अलाह क़बूल करे, शिफ़ा अलाह जे हथ में हूंदी आहे। माण्हू कोशिशि करे ऐं अलाह जो शुकुरु माण्हू इन तरीक़े सां ई करे सघे थो जो माण्हू कोशिशि करे ऐं जेको माण्हू खां थी सघे उहो करे। छो त अलाह जूं नेमतूं पाण ते इलाही आहिनि। ऐं उन खे कंहिं ॿिए रीज़न लाइ कंदो कोन आहियां। इट्स जस्ट बिकॉज़ अलाह खे शुकुरु करण लाइ त अलाह साईं इहो इम्कानु ॾिनो आहे त माण्हू जेतिरे माण्हुनि खे फ़ाइदो करे सघे त माण्हू करे। ऐं इहा मैसेज सभिनि खे ॾींदुसि त तव्हां जेको बि करे सघो त कंदा करियो। दिस इज़ अ वे टू थैंक अल्लाह सुब्हानहू व तआला। जज़ाकल्लाह, थैंक यू वेरी मच डॉक्टर अहद, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। महिरबानी। व्यूअर्स, अॼोकी गुफ़्तगू असां डॉक्टर अहद काज़ी साहिब सां कई ऐं हलंदे हलंदे गुज़ारिश सिर्फ़ु इहा आहे त अॼोकी हिन गुफ़्तगू मां जेको कुझु असां अॼु सिखियो आहे उहो इहो ई आहे त
ऑर्गन डोनेशन या जेके असांजा उज़वा आहिनि जेके असां डोनेट करे सघूं था पंहिंजी ज़िंदगीअ खां पोइ, ऐं उहे ज़िंदगीअ खां पोइ जेकॾहिं डोनेट करे असां कंहिंखे वरी नई ज़िंदगी ॾेई वञूं त इन खां वॾी ख़ुशी असांजे लाइ ऐं इन खां वॾी दुआ असांजे लाइ ॿी का थी नथी सघे। सो गुज़ारिश इहा ई आहे त अल्लाह सिंह तव्हां सां गॾु असां सां गॾु सभिनी खे इहा तौफ़ीक़ अता फ़रमाए त असां पंहिंजे ऑर्गन्स खे डोनेट करण जी सघ ऐं ताक़त सारे सघूं, ऐं अल्लाह ताला असांखे इहा हिमत ॾिए त असां पंहिंजे ऑर्गन्स खे जॾहिं असां पंहिंजी ज़िंदगी पूरी करे वञूं था ऐं उहे ऑर्गन्स या उहे उज़वा जेकॾहिं कंहिंजे कमु अची वञनि त इन जे लाइ असांखे जेका अल्लाह जे तरफ़ां ब्लेसिंग मिलंदी, आउं सम्झां थो उनजो शायदि ई को नेमुल बदल थी सघे थो। सो होपफुली अल्लाह ताला असांखे इहा हिमत ॾींदो त असां पंहिंजी ज़िंदगीअ खां पोइ पंहिंजा ऑर्गन्स डोनेट करे सघूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त, अल्लाह भाई।